झीलानी मलाखड़ा सज्जाद खास के लिए चैनल के सब्सक्राइब जरूर करना है, बेल आइकन के प्रेस करना तो जी ऐसा ही नई वीडियो ता तई पेशेंदी रही। अरे फिदा मलावा हल ठप बोले देस अरे बड़े बा बोला नबी शीदी के बस शीदी जेको मलाक मल में ॿ ज़ख़्मी थिया हुआ मूंखे साईं अयाज़ छा ॿुधायो उन हॉस्पिटल में बि हो त उनखे मूं चयो मुझे दिल की ख्वाहिश है मेरे अल्लाह हल खड़ बड़े भाग जाना वालेकुम सलाम वालेकुम व्यूअर्स तवा सबरन के मुझे तरफ सलाम आई तवा असा जा ये मलाखड़ा झीलानी मलाखड़ा ते ॾिसी सघो था। अल्लाह से तवा के आबाद करे खुश जो वसंदा रहो ऐं असां ग़रीबन ऐं नाचीज़न जे लाइ दुआ कंदा वञो। मौला से सलामत रखे, वॾी महिरबानी। इन चैनल के लाइक करियो, सब्सक्राइब करियो ऐं शेयर करियो। हेॾा भा अली गुलाम बालारी बसन गॾु मौजूद है जे बाकायदा हिन वर्सी जो इनेकाद कयो है हजरत एजाज अली शाह शीराज़ी रहमतुल्लाह अलैह जे सालानी वर्सी हमेशा हिते मल्हाई वेंदी है इंशाअल्लाह। हर साल मल्हाई वेंदी। मौला से सलामत रखे, खुश जो वसंदा रहो, वॾी महिरबानी। सख्त पहिरीं जो टॉप जो पहलवान फिदा मला ऐं पहलवान खान बहादुर शोरो फिदा मला शेर मीर बर जे खानदान में आहे ऐं खान बहादुर शोरो असांजे ठठे ज़िले जो हीरो पहलवान है। ॾिसो ना छा थो थिए, ॿई पहलवान हिक ॿिए खे तोड़े तके रहिया आहिनि। अञा कंहिं बि पहलवान तरफ़ां को बि दाउ न थियो आहे। ॿई टॉप जा पहलवान, ॿई अंग अखरनि जा बादशाह पहलवान। वाह वाह, हेॾा हथ पेजी आहे मुक़ाबलो ताईं सख़्त। अञा कंहिं पहलवान तरफ़ां दाउ न थियो आहे। ॿई पहलवान हथनि जे ज़ोर ते हिक ॿिए खे तोड़े तके रहिया आहिनि, हिक ॿिए खे जज करे रहिया आहिनि त केरु पहिरीं दाउ कंदो। पर मूंखे ख़बर है त खानू शेरो सखी पहलवान है। वाह वाह, ये खान बहादुर शेरो पहलवान है। तालिब पालारी जो बेद थोड़ा तो सबनन दोस्तन जो सलाम पेश करें अब्बास वापारी, बशीर वापारी, मौला से सलामत रखे। हेदात पे जिया नसरुल्लाह शीती आई पहलवान वसीम मला है। वाह 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 वाह, नसरुल्लाह की पूरी कोशिश है पर सही वसीम मला मुकाबले ताई सख्त ने सोचा चाहते थे। वाह वाह, मौला से जे के सो बनी नो उनके ही मिलदी भाई। वाह वसीम मलावा, वाह वसीम मलावा, ताड़ी लगे वसीम मला जी। वाह वाह, वेरी गुड गई इंशाअल्लाह। भाई टॉप जी जोड़ियों ॾिसो न छा थो थिए। अञा कंहिं पहलवान तरफ़ां दाउ न थियो मुक़ाबलो ताईं सख़्त मराइल में। वाह वाह, वाह को मिलाइण जी कोशिश कई पहलवान फिदा मला, छॾाए वियो पहलवान खान बहादुर शोरो। मथां जाटो लॻो पहलवान फिदा मला जो छॾाइण जी कोशिश करे पियो खान बहादुर शोरो। वाह 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 वाह, वॾी महिरबानी। कुर्ब मल थिए खाली रोशन। वाह वाह, तमाम बेहतरीन पहलवान खान बहादुर शोरो ऐं पहलवान फिदा मला नजीबुल्लाह जोकी के नाम दो, वसीम मला के नाम दो। वाह वाह, हल साईं खान बहादुर शोरो जॾहिं तालिब पालारी ईंदो आहे त अलाए छा थी वेंदो खान बहादुर शोरे खे, करंट पइजी वेंदो खान बहादुर शोरे जो। तमाम बेहतरीन जोड़ी है ऐं बाईअ मां को बि माण्हू पंहिंजो नालो वठाए त मूंखे लिखी मोकिले नालो। वाह वाह, हल साईं वाह वाह, हिमल गॾे बाबा आओ पाण पहलवान है, आओ ता जजमेंट करे सका तो मल गॾे आओ ताई जजमेंट करा। ताड़ी लगे हिकिड़ी ज़ोरदार, ताड़ी लगे हिकिड़ी ज़ोरदार। करे वारा कम थिया, खुटा खरीदार हीरे ऐं जवाहरनि जी किसड़े वेठो। ॾिसो ना छा थो थिए, मुक़ाबलनि ताईं सख़्त ऐं जेके शरबत पीअणो हुजे उहो शरबत पी सघे थो। ही साओ शरबत ताक़त वारो है जेको बाल्टी में खणी अचे पियो दोस्त। के नाम मोकिलियो, वॾी महिरबानी। 200 रुपया इनाम सां नवाज़ियो, वॾी महिरबानी। ऐं मुंहिंजो प्री प्यारो दोस्त है, ठठे ज़िले सां तालुक़ रखे थो, ठठे शहर सां तालुक़ रखे थो। अली हैदर समय साहब खे दिल जी गहराइनि सां भली कार चवां थो। ऐं अली हैदर समय साहब मूंखे 100 रुपया इनाम सां नवाज़ियो, वॾी महिरबानी अली हैदर समय साहब जूं। वाह वाह, मुक़ाबलो इंतहाई सख़्त। पहलवान फिदा मला ऐं पहलवान खान बहादुर शोरो। वाह वाह, ऐं जेका बाईअ में पहलवान मौजूद आहिनि उन्हनि खे इनाम ॾियो। बाईअ में जेका पहलवान मौजूद आहिनि, मुक़ाबलो इंतहाई सख़्त। हिते फैसले जी घड़ी है, ॾिसो न छा थो थिए। तमाम बेहतरीन पहलवान फिदा मला ऐं पहलवान खान बहादुर शोरो। पूरी हेर गिरफ्त हासिल है खान बहादुर शोरो जी। वाह फिदा मला वाह, हल ठप बोड़े विधईं, हल वाह फिदा मला वाह, ताड़ी लगे फिदा मला जी हिकिड़ी ज़ोरदार। वाह फिदा मला हेड़े मला ओ न्या कसम खुदाई ठका करायो जे मल तैयारी कन केर तू कन बारे मुल्क कोनी वड़न आइंदा फ्रूट दा वड़ियो। वाह वाह, फ्रूट दा वड़ियो पर हड़ई जेका गुलाम में फ्रूट जे गाडे वारा आहिनि उन्हनि सभिनीनि जो इहो कर्ज़ी है। पहलवान सताम शीदी। हाँ सही,
हाँ हिदायत पे जी मुकाबला इंतहाई सख्त पहलवान नदीम मला मर्दे मैदान सदा हयात अली बख्श मला जो पहलवान अली बख्श मला ने पुटे ऐं पहलवान रायम शीदी वाह वाह वारन ते वारा बचे पे पहलवान नदीम मला ऐं अली गुलाम पालारी के सलाम पेश करा ते अली गुलाम पालारी के मौला सही सलामत रखे वाह वाह ऐं मंजूर हिमायती वाह बशीर वापारी वाह अब्बास वापारी सबरन के मुझे सलाम अदा हबीबुल्लाह खास कली के मुझे सलाम मौला सही सलामत रखे वाह वाह ऐं जेका असांजा बादलाणी जो क्या उन्हनि खे वेलकम ऐं भलीकार वाह वाह हेॾा साईं तमामु बहितरीन जोड़ी वाह वाह पासा पुठा पुलिस 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 बस सबर न साईं न आर्मी भला फौज जो नालो वठां न साईं न राय बशीदी साईं अब बस कर थोड़ो छो भाई में टपड़ा कढे ताड़ी लगे जोरदार ताड़ी हजरत एजाज शाह रहमतुल्लाह अलैह जी वर्सी में बाकायदा मल जुनून ऐं जज्बे सां वड़ी रहिया ऐं पहलवान रायम शी ही आवाज पंहिंजो मेलो आहे वाह वाह हल साईं घुमाए वियो पहलवान रायम शीदी घुमाए वियो पहलवान रायम शीदी वाह वाह घुमाए वियो पहलवान रायम शीदी वाह सही वाह क्या बात है हल खड़ बजे आगे रली में वेड़े हल ये उछलाइस चलो करो बिल्लो फटदा गिरी पियो ताड़ी लगे गिरी जोरदार वाह रे वाह मला वाह जी अली बख्श मला के आरे का के बच्ची को नारो एड़ो नारो कदो खबी जो हेड़े नारा वाह वाह नारे के अजी दे सुठी जोर कर किए जोर दा पहलवान जो पेरी जोर दा पहलवान अब आके में बस ए आके में हथ निकरियो ए आके में हथ निकरियो अल्लाह से तो न था कसे सके हल गुलाम मुस्तफा नारो इहो गुलाम मुस्तफा नालो ॿुधो हूंदो खंड पंहिंजे भाउ खे हाण साईं मूंखे लॻे थो हिन जो कुझु न कुझु वे टुटी न वरी छॾे ॾिनई ताड़ी लॻे गुलाम मुस्तफा नारे जी हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लॻे गुलाम मुस्तफा नारे जी वाह वाह छा थो थिए पहलवान गुलाब बलोच चई सदाम शीदी जी हेॾा शीदी जो चवण त धक जी कार ते धक खां सवाइ कॾहिं छॾियो आहे हल वई शीदी बाक़ाइदा शीदी वाह वाह हिकिड़ो वारो ॿियो वारो टियों वारो चोथों वारो पंजों वारो छहों वारो सतों वारो अठों वारो नवों वारो ॾहों वारो यारहों वारो ॿारहों वारो 13हों वारो 14हों वारो 15 वारा थिया हल बेसा हेड़े शीदी हेड़े गुलाब बलोच तुंहिंजे बचर वाह वाह शीदी बि शीदी है गुलाब बलोच है ऐं जेका फेरी वारा आहिनि उहे फेरी कदा वेंदा अचनि वाह वाह हेड़ा मोहतरम जनाब चाचा जुम्मन जो के 100 रुपया इनाम सा मुख्य नवाजियो 100 रुपया मुझे पिरी प्यारे बड़े बा गुलाम नबी शीदी के बस शीदी ओ शीदी अल्लाह के मन मना खुदा के मन छद भला तुंजो को धनी साईं को मुर्शिद हुजे उन जो तो कसम छद भला मुर्शिद को आई नहीं अबा बनियो अबा अवा के मुबारक हुजन आज शीदी एकड़ो मुसलमान थियो ताड़ी लगे एकड़ी जोरदार ताड़ी लगे अवा सबरन के आओ बाकायदा माजरत सा हथ बदी अपील तो करिया त सदाम हुसैन शीदी के सभई इनाम दियो सदाम हुसैन शीदी इनाम जो हकदार है सभई दोस्त इनाम दियो सदाम हुसैन शीदी के ऐं ताड़ी लगे सदाम हुसैन शीदी जी एकड़ी जोरदार अज छडे ॾिनई अज अला कीअं महिरबान थियो शीदी भी शीदी न वाह गुलदस्तो खास कली हिकिड़ो वारो ॿियो वारो टियों वारो वाह वाह हेड़ा गुलाम मुस्तफा नारे के दिल खोले इनाम जो गुलाम मुस्तफा नारो सलाम है गुलाम मुस्तफा नारे के वाह वाह मुकाबले इंतहाई सख्त पहलवान गुलदस्तो हल खाने पाने भाग के रली में वेड़े देरी कांति हल वारो ये थियो देरी कांति मिलन नील गबरे जा वारा वीरसन गबरे जा वारा वीरसन गबरे जा वारा बचियो पहलवान सिकंदर बुरोई मथा जानता लगा पहलवान सिकंदर बुरोई के वीरसन गबरे जा वाह वीरसन गबरे के वारे करण जी कोशिश पर वारो न थी सकियो मुकाबले इंतहाई सख्त मराइल में वरी मिलन जी कोशिश सिकंदर बुरोई के बचियो सिकंदर बुरोई वरी मिलन जी कोशिश वाह वीरसन गबरा तुझे दाग करण बिए ही नथो मुसलसल ताए पर सही सिकंदर बुरोई भी बचे पियो वाह वाह सब आवाम जी नजर आवा में शौकीनन जी नजर आवा में वाह रे वाह हल सही मीर हसन बंबो क्या बात है मीर हसन बंबरा क्या बात है सिकंदर बुरोई भाई चावजा पहलवान भाई सुना पहलवान वाह वाह पासा पक्का उकरी मोरी बिल्लर ना सही ना किथे कम कर ताड़ी लगे एकड़ी जोरदार ताड़ी लगे इने के अंदर बुरोई मीर हसन बंबरो हेरा दबस्तो 500 दिन पिया वाह वाह हेरा तो जी मुकाबला होता है सख्त पहलवान सिकंदर आई पहलवान हेरा मीर हसन हिदायत पे जिया मुकाबला इंतहाई सख्त पहलवान मीर हसन बबरो आई पहलवान हेदा
मुकाबला ताई सख्त तमाम बेहतरीन वाह रे वाह मीर हसन बबरावा वाह बस मीर हसन बस वो शीधी दाबो ॾिनू सही न हाणे चैलेंज वारी ॻाल्हि मूं यादि ॾियारे छॾी शीधी वारी ॻाल्हि खण पंहिंजे भाउ खे रली में वेड़े अल्लाह इहो सॼो इल्ज़ाम मुंहिंजे मथां ईंदो सिकंदर फिरोई खे चुप बोड़े विधई ताड़ी लॻे मीर हसन बबरे जी ए ईअं मल्लू ईअं थी थियूं आहिनि पहलवानी ईअं थी थी आहे देर ई न आहे साईं और ऐं पहलवान नाज़िम मंगनार इनाम ॾियो वसीम मला खे इनाम ॾियो गुलदस्ते ख़ासकली खे इनाम ॾियो इनायतुल्ला ख़ासकली जो इनाम ॾियो वाह हिदायत पंहिंजी मुक़ाबलनि ताईं सभु ॾिसो छा थो थिए तमामु बहितरीन जोड़ी तमामु सोढ़ी जोड़ी वाह रे ज़ाहिद पठान वाह बस ज़ाहिद तूं डाव थी भला वाह वाह ताड़ी लगे ज़ाहिद पठान जी इनाम ॾियो ज़ाहिद पठान खे दिल खोले वाह वाह हल नहीं अमी वरंदा मज़ो ॾाढो थींदो मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश भेणो अल्लाह ठुप बोड़े के दसी मल शोरो वाह वाह ऐं सख्त पहलवान सद्दाम मला ऐं पहलवान कबूतर ख़ास खेली मुकाबले ताईं सख्त ॾिसो त छा थो थिए सदाम मला पुठियां धिकींदो वञे दा कर भला वाह साईं वाह ईअं साईं कोन दसी कबूतर खे कबूतर अॻियां तूं वठी अचे तूं पंहिंजे पाण खे ॾिस पटे खण न पहलवान खे ख़बर पई हिकिड़ो ॿियो दोस्त हुनजो बि कल्ह पर्स निकिरी वियो आहे ऐं मोबाइल बि निकिरी वई आहे बाक़ी मुंह ते बंबरे ते बिल ज़रूरी आहे जा बाबा छाजे करे बंबरा मञल पहलवान जॾहिं त बिल कोन हूंदो त उहा पंहिंजी गिला आहे बाक़ाइदा सीधी तो बिल थींदो त कॾहिं तो बिल कोन थियो हमेशह तो बिल थींदो आहे ऐं हेॾा वाह वाह पहलवान कबूतर ख़ास कली ऐं पहलवान सदाम मला कबूतर ख़ास कली ऐं सदाम मला या पहलवान वेही रहे हिन खां पोइ मुक़ाबलो ॾेखारे शहज़ादो मुगेरी ऐं पहलवान डट्टू शीदी ऐं हुन खां पोइ हल शेरू शौकीन हाणे शेरू शौकीन वाह वाह पहलवान शेरू शौकीन जी ना सही ना ईअं केॾा छो भला छे नचे कोन पट ख़राब आहे हल मुंहिंजे ज़िले जो फ़ख्र आहे पंहिंजे ज़िले ठठे जो हीरो पहलवान आहे तव्हां सभिनीनि सां अपील करियां थो त वाहिद हेॾा पहलवान कबूतर ख़ासि के लिए पहलवान सदाम मला ऐं वाहिद तोखे हेॾा घुराए पियो आहे अब्बास वापारी तोखे घुराए पियो जेको तोखे हमेशह भाईंदो आहे उहो तोखे हमेशह इज़तूं ॾींदो आहे हे 500 रुपया इनाम सां नवाज़े पियो अब्बास वापारी वाहिद थी लॻे खण पंहिंजे भाउ खे रली में देरे बेटी टी पू ख़तम ई कोन्हे थी ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार ख़ासि कली जी ताड़ी लॻे असांजो वॾो भाउ ऐं शेख तुराबी ते असांजो मलक करा साईं मलक करा असल में असीं रोज़ इलाही माण्हू ॾिसो था नाला निकिरे वञनि ज़हन मां मौला साईं तव्हां यादि रखो त असांखे मूंखे ख़बर आहे मौला साईं सलामत रखे अल्लाह इज़तूं ॾे गुल मोहम्मद सुमरे जूं वॾियूं असां सां मोहबतूं ऐं चाहतूं आहिनि जे मल खे बाक़ाइदा उजागर कयो साफ़ी गुल मोहम्मद सुमरो साहब हेॾा अध पे थिया पहलवान शहज़ादो मुगेरी हेॾा ख़ासि कली खे नाम ॾियो कबूतर ख़ासि कली खे नाम ॾियो दिल खोले नाम ॾियो कबूतर ख़ासि कली खे वाह रे वाह रे शहज़ादा मुगेरी वाह हीअ असीम मुगेरी जो नंढो भाउ असांजो बि नंढो भाउ वाह वाह अबा ही छा थो करी अबा ही छा आहे बंदि हुअं ई बंदि ही कहिड़ो तरीक़ो आहे ईअं कोन थींदो हिनखे कपिड़ा पाराए बाबा इहो नथो खपे असांखे पहलवान वाह वाह हेॾा मुंहुं गुल हेॾा अध पे थिया वाह वाह हेॾा भल्लू मंगणार अरे भल्लू पोयां माण्हू आहिनि भल्लू होशियार हल साईं भल्लू खे जानटा ई जानटा अल खण पंहिंजे भाउ खे हाणे भल्लू ताड़ी लॻे भल्लू जी हिकिड़ी ज़ोरदार भल्लू मंगणार पेडू शीदी ट्रैक्टर शीदी अहिड़ा कहिड़ा नाला ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लॻे वाह हेॾा साईं शेरू शौकीन हल शेरू शौकीन शेरू ॾिस जे जोखियुनि जी गाॾियुनि खां तोखे बचणो त मल दसे ॾेखार होशियार हेॾा शेरू शौकीन वाह हल वही शेरू शौकीन खंड पंहिंजे भाउ खे वाह शेरू बस अरे वरी तोखे गाॾियूं ॾींदा छो क्या ईअं न कर अब ताड़ी लॻे शेरू शौकीन जी शेरू जोखीअ खे बाक़ाइदा इनाम सां नवाज़ो जेतिरा जोखी आयो ख़ासि कली आयो पालारी आयो पहिरीं होॾा सालारनि खां इनाम वठे हाणे पोइ प्यारा असां पारा पिनण वारा किथे मुड़ंदा सन मुसोड़ू हुजे साथी पीअण वारा किथे मिलंदा हिन वक़्तु हर दिल अज़ीज़ शख़्सियत केर तारीफ़ जो मोहताज कोन्हे असांजो महबूब लीडर असांजो भाउ असांजो वॾो भाउ असां सैयदनि जी इज़त असां सैयदनि जो मान मोहतरम जनाब
शिराज़ी खे असां दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद चऊं था ऐं उन्हनि सां गॾोगॾु असांजा साबिक़ा MP मेंबर ऑफ प्रोविजनल असेंबली असांजे सिर जो ताज मोहतरम जनाब साईं अमीर हैदर शाह शिराज़ी खे असां दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद चऊं था ऐं उन्हनि सां गॾोगॾु हर दिलि अज़ीज़ शख़्सियत कंहिं बि तारुफ़ जो मोहताज कोन्हे असांजे सिर जो ताज साईं सरवर शाह भाॾाई खे असां दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था पंहिंजे वालिद साहब जी बाक़ाइदा वरसी में शरीक थिया आहिनि असां दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद चऊं था ऐं हुन सां गॾोगॾु इंतिहाई मोहतरम शख़्सियत मोहतरम जनाब वॾेरो रसूल बख्श जाकरे साहब खे असां दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था ऐं सभिनीनि दोस्तनि जी तरफ़ां असां वेलकम ऐं भलीकार चऊं था असां वेलकम चऊं था सभिनीनि ख़ासि तौर ते भाउ अली गुलाम पालारी जी तरफ़ां असां शिराज़ी बिरादरनि खे दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था भाउ अली गुलाम पालारी जी महिनतूं आहिनि ग़ुरबतूं आहिनि ऐं हाणे थोरी देरि खां जेका मुंहिंजो भाउ अमीर हैदर शाह शिराज़ी हाजी मोहम्मद अनीफ मेमन साहब साईं सरवर शाह वॾे रसूल बख्श जाखरो साईं अयाज़ शाह अली गुलाम पालारी हबीबुल्ला ख़ासकेली साईं साले ख़ासकेली हिते मुंहिंजे बाबा सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी जी यादि में जेके हिन ग्राउंड में मल्लाखो ॾिसण लाइ आयल खटे ज़िले खां गुजे खां गुलमंडा खां मकली खां गारे खां पर सॼे ज़िले खां कुंड कुर्छ खां आयल असांजा मल भाइरो हिते वेठल दोस्तो भाइरो साथियो अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजे वालिद साहब सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी जे नाले सां जेको मलाखड़ो रखियो वियो आहे मूंखे यादि आहे गुज़िरियल साल बि इन ई ग्राउंड में इन ई ॾींहंनि में रखियो वियो मुंहिंजो वालिद साहब सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी उहो इंसान हो उन पंहिंजी सॼी ज़िंदगी पंहिंजे ज़िले जे माण्हुनि लाइ पंहिंजे सिंध लाइ पर सम्झा थो सॼे पाकिस्तान जे माण्हुनि लाइ ख़िदमत कई असीं बि उनजी औलाद आहियूं हे जेको मलाखड़ो रखियो वियो हिकु यादि में सुठी ॻाल्हि आहे मलाखड़ा थीनि था पंहिंजी सिंध जी सखावत आहे पर आउं तव्हां सां वचन थो कयां जीअं असांजे वालिद साहब सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी माण्हू जी सॼी ज़िंदगी ख़िदमत कई असीं बि इंशा अल्लाह ताला उनजे नक्शे क़दम ते हली पंहिंजे ज़िले जे माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं इंशा अल्लाह ताला हे रांदियूं थींदियूं रहंदियूं हे मलाखड़ा थींदा रहंदा जेसिताईं ज़िंदगी आहे असांजे वॾनि असांजे खानदान तव्हां सां निभायो असीं बि तव्हां सां निभाईंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला हे प्रोग्राम हर साल थींदा रहंदा हिन में जेके बि असांजी मदद थी असांजी सिंध गवर्नमेंट असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो बि इहे ई मिशन आहे त पंहिंजे सिंध खे पंहिंजे मुल्क पाकिस्तान खे ये रांदियुनि खे पाण हथी वठायूं हे जेके पंहिंजी सिंध जी कल्चर आहे सिंध जी सकाफ़त आहे हे मलाखड़ी रांदि या वंज वटियूं ग्राउंड जेके डिमांड कनि पिया मल बिरादरी अॻे में बि चयोसीं इंशा अल्लाह ताला तव्हांखे ठटे ज़िले में हिकु मल जो सुठो ग्राउंड में इंशा अल्लाह ताला तव्हांखे ॾियारींदासीं वेलकम ऐं भलीकार चऊं था झीलानी मलाखड़ा टीवी ते तव्हां ॾिसी सघो था झीलानी मलाखड़ा ते बि वॾी महिरबानी ऐं तव्हांजो वरी बि थोराए थो आहियां तव्हां मुंहिंजे वालिद साहब खे यादि कयो मुंहिंजो बाबा सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी असांखे हिते मलाखड़ो मुंहिंजे वालिद जे नाले कयो अल्लाह राज़ी जय शिराज़ी जय शिराज़ी अल्लाह राज़ी जय शिराज़ी तव्हां सुठी ॻाल्हि कई जेको मल में ॿ ज़ख़्मी थिया हुआ मूंखे साईं अयाज़ शाह ॿुधायो उन हॉस्पिटल में बि हो त उनखे मूं चयो मुंहिंजो जेको बि थी सघियो असां पंहिंजे तरफ़ां या गवर्नमेंट तरफ़ां तव्हां मदद कंदा यकीन थो तव्हांखे ॾियारियां त हिन में जेको बि थी सघियो वधि में वधि तव्हांखे जेके ॿ माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि मल उन तव्हांजे मसइलो हल कराईंदासीं इंशाअल्लाह मुंहिंजा ग्राउंड जो इंशा अल्लाह तव्हांखे ग्राउंड जो मसइलो हल कराईंदा जो गुजे तव्हां चयो पिया लावरसा आहे हिते ग्राउंड आहे असांखे ठटे ज़िले जो ठटो शहर बि उहो अज़ीज़ आहे असांखे गुजो बि उहो अज़ीज़ आहे असांखे साकरो बि अज़ीज़ आहे असांखे घोड़ावाली केटी बंदर असांखे हर उहो अज़ीज़ आहे असां लाइ सभु अखियूं बराबरि आहिनि इंशा अल्लाह गुजो लावारस न आहे असीं साईं एजाज़ शाह शिराज़ी जो कोन आहियूं मुंहिंजे वालिद निभायो असीं तव्हां सां निभाईंदासीं वॾी महिरबानी सोने सैयद साईं MP रियाज़ हुसैन शाह शिराज़ी जो मौला साईं सलामत रखे साईं जे लाइ हिकिड़ी वरी भरपूर ताड़ी थी वञे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी थी वञे ताड़ी उहा वञे जीअं मुक़ाबलो ताईं सख़्तु पहलवान अख्तर
जमाली ऐं पहलवान असीन मुगेरी दोस्तन सां मुंहिंजी गुज़ारिश आहे त अॻियां खां तव्हां हाणे तमामु महिरबानी करे पोइ ते अचो मौला साईं सलामत रखे ऐं शेरू शौकीन टिकटॉकर शेरू जोखियो इहे तमामु सुठो पहलवान हिनखे इनाम सां नवाज़ो न लचड़ी आयो आहे ऐं हिन भल्लू मंगणार खे बि नाम बस अख्तर ताड़ी लॻे अख्तर जमाली जेकड़ी ज़ोरदार ताड़ी लॻे हाणे थोरो अगरि रश घटि थी वञे त मज़ पइजी आहे पहलवान गुलाम मुस्तफ़ा नारो हाणे पहलवान सां गुज़ारिश अॻिते हलंदा वञनि इनाम वठी अॻिते हलंदा वञनि पहलवान सां गुज़ारिश इनाम वठी अॻिते हलंदा आहिनि बाबा थोरो पोइ ते महिमान वेठा आहिनि वॾी महिरबानी वाह तालिब पालारी जो ऐं हुजूर बख्श पालारी जो जेका नूरियाबाद का बेटा वाह वाह बस वाह क्या बात है गुलाम मुस्तफ़ा नारा वाह गुलाम मुस्तफ़ा नारा वाह अब्बास व्यापारी भी मौजूद है बशीर व्यापारी मौजूद हाँ बड़ा जो थी निकल गया है ना वाह वाह तमाम बेहतरीन पहलवान खेरो जमाली आई पहलवान हबीबुल्लाह बारन खेरो जमाली हबीबुल्लाह बारन बस खेरो जमाली बस असांजी असां सलामत रखे ऐं जेसि ताईं असांजे साह में साह आहे असां शीराज़ीन सां गॾु आहियूं ऐं साईं रियाश सां बाक़ाइदा गॾु आहियूं जेसि ताईं असांजे साह में साह आहे वॾी महिरबानी साईं अमीर हैदर शाह जूं मौला साईं सलामत रखे अल्लाह इज़त ॾे ऐं चाचा वॾे गुलाम रसूल जाकिर साहिब जूं वॾी महिरबानी मौला साईं सलामत रखे वॾी महिरबानी जिन मूंखे अजरक जा तोहफ़ा पेश कया तव्हां सभिनीनि सां बहादुर शेर ऐं पहलवान फिदा मला हाँ ॿ जोड़ अचनि वाह वाह फिदा मला ऐं पहलवान खान बहादुर शेर तमामु बहितरीन जोड़ी रुस्तम खास के लिए बशीर खास के लिए साहब मुझे लफ्ज़न में कदर करने में 500 रुपए इनाम से नवाजो बड़ी मेहरबानी मौला सी सलामत रखे हिदायत पे जी मुकाबला तय सख्त पहलवान खान बहादुर शेर पहलवान फिदा मला तमाम बेहतरीन जोड़ी अगी मेले दसे चुको फिदा मला कोई मेले दिसो दा छादो थे आई बा तालिब पालारी आई बा हुजूर बख्श पालारी दुम्बा गोट खाया बाकायदा इन्हनि जी मेले दिसण जे लाइ दिसो दा छादो थे आई अली गुलाम पालारी साहब के एक दफ़े वरी बा सुर्ख सलाम पेश करिया दो मुंहिंजी तरफ़ा जसल है जो बाकायदा ही गणपति मेला को उठाया साईं हजरत एजाज अली शाह रहमतुल्लाह अलैह जी याद में वडी मेहरबानी हिदायत पे जी मुकाबला तय सख्त दिसो दा छादो थे वाह वाह इने सही खानो दे इतना दे खाने पानी पा के रली में वेड़े वाह 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 क्या बात है खान बहादुर शाह अल्लाह तारीफ होने की जोरदार तारीफ होने ही बात को पेश को हुजूर बख्श पालारी साहब खान बहादुर शाह के साईं सबरन के नाम दे रहे बड़ी मेहरबानी साईं जो हिदायत पे जी जाहिद पठार ऐं पहलवान नाजिम मंगणार जाहिद पठार ऐं नाजिम मंगणार पहलवान हिदा राय बशीदी नदीम मला ऐं राय बशीदी वाह हिदायत पे जी मुकाबला तय सख्त दिसो दा छादो थे मुकाबला तय सख्त बराइल में तमाम बेहतरीन जोड़ी पहलवान राय बशीदी आई पहलवान हेडा वाह वाह बस राय बस ताड़ी लगे राय बशीदी जी मल सबूती थी रहे हैं बिया साईं और हमेशा हिते वेंदान बाकायदा मल इस्लाम इनाम दीदान वाह वाह हिदायत पे जी मुकाबला तय सख्त वाह वाह आई बाकायदा शीराजी घरानो सखी घरानो है मेरा से इनके सलामत रखे आई इनका गुलाम नबी शीदी मल ही गुलदस्तो खास के लिए फलो ही देखो सुमाले जो खास मानू हो यो सुमार शीदी सही ट्रैक्टर शीदी जो नाले से मशहूर है शीदी ट्रैक्टर शीदी वाह वाह मुकाबले तय सख्त मौला सही सलामत रखे बड़ी मेहरबानी भा अली गुलाम पालारी जो जे मुके अनाउंसमेंट पे 1000 रुपए इनाम दिनु मौला सही सलामत रखे भा अली गुलाम पालारी के बड़ी मेहरबानी रात पे जी मुकाबले तय सख्त जैसे अच्छा तो थे गुलाब बलोच आई पहलवान हेरा सदाम हुसैन शीदी गुलाब बलोच सदाम हुसैन शीदी वाह वाह बस शीदी ओ शीदी मुसलमान थी कलमू पर साईं रोके में दोगे बस अब मुबारक हुजन वरी शीदी मुसलमान थियो मुबारक हुजन वा सबरन के ऐं वॾी महिरबानियूं मुंहिंजो पिरी प्यारो भाउ मुंहिंजो वॾो भाउ साईं सरवर शाह बादाई जी वॾी महिरबानी मौला साईं सलामत रखे मुलाक़रे में मौजूद हमेशा सलामत रखे रात पे जी मुकाबले ताईं सख्त पहलवान गुलबार बबरो ऐं पहलवान गुलाम नबी शीदी गुलाम नबी इहो छा पियो लोॾी भला इहो तुंहिंजो कमु सही कोन्हे ही तूं इहे करे हथ ढीलो थो करी मूंखे ख़बर आहे तोसां मल विड़ियो आहियां ये इंडिकेटर मुख्य लगन था बंद थी वेंदा तुंहिंजा छो जो गुलबार बबरो सामने खां तोसां मुकाबलो करण आयो आहे ॿई बबरा तमामु बहितरीन पहलवान आहिनि छो यार मेहरबानी करियो खुदा के मन आवाज बेद थोड़ा तो मौला सिंह दवाई खुश रखे वसंदा रहो या आबाद जो हट पे जिया वाह वाह पहलवान गुलाम नबी शीदी आई पहलवान गुलबार बबरो ॾिसो त छा थो थिए तमामु बहितरीन जोड़ी तमामु सुहिणी जोड़ी वाह वाह रात पे जी मुकाबले तय सख्त तमाम बेहतरीन जोड़ी पहलवान हेडा वाह वाह हेडा पहलवान साईं इन जी जेल में जन स्प्रिंग पयल हुजन वडी इन जी कसरत थियल वडो इन जो जिम थियल वडी इन जी एक्सरसाइज थियल पहलवान गुलाम नबी शीदी ऐं पहलवान गुलबार बबरे
गुलाम नबी शीदी है, खानदानी पहलवान है, उस्ताद मतार शीदी जो फर्जंद है, मतार शीदी पार मौजूद, बाबा पार मौजूद, सुनना चाहते थे बाबा, सुनना चाहते थे मुकाबला इंतहाई सख्त, तमाम बेहतरीन जोड़ी पहलवान गुलाम नबी शीदी है, गुलबार बब्रो ना सही गुलाम नबी ये कौन कसीदे गुलबार बब्रो है, मुंह में साहब बड़ा मुकाबला कयान पर गुलबार बब्रो भाई भाई सुठान फलान बाबा मेरा पहलवान से गुजारिश है, कुछ नज़्म व ज़ब्त कुछ सब्र जो मुजाहिरा थे इरादे पे जी मुकाबला इंतहाई सख्त बाबा सब चैनल मौजूद हैं मौला से तवा के सलामत रखे ये न करो पहलवान से मुझे गुजारिश है बाबा वाह सही ना सही ये कल मेरा गुलबार बब्रो तमाम बेहतरीन पहलवान भाई अंग खरंजा बादशाह पहलवान भाई कारीगरी में बादशाह का कलर पहलवान भाई तमाम छुट्टा पहलवान भला पहलवान मौला से सलामत रखे हल ताड़ी लगे कि जोरदार ताड़ी लगे ना छोड़ जिला हल सही शीदी है पर गुलबार बब्रो गुलबार जोर तैयारी करे हद पे जी मुकाबला तय सब पर गुलाम नबी शीदी अल्लाह ये मल्ल किए मुझे जज बुधाइना ये मल्ल जज बुधाइना मुझे ऐसा मतारो शीदी की गवाही दे गदे ना ताड़ी लगे कि जोरदार ताड़ी लगे गदे मल्ल ताड़ी लगे कि जोरदार मल्ल गदे जो ये मल्ल गदे करा दी नहीं दिए जो ठड़ी बाबा बाबा ही मल्ल नबी दे हाजी इमाम बख्श सालार साहब जो 500 रुपया बिल थियो तवा दे गुलाम नबी शीदी आई पहलवान गुलबार बम्बरे थे बिल थियो 2900 रुपया ये 500 रुपया तवा दी अमानत मुए थे आई गुलाब बेरे थे के नाम दे दिल खदे गुलाब बोलो अच्छे पे नाम उठन बाबा मेरा तो पे जिया मुकाबला इंतहाई सख्त जैसे ना चाहतो थी असा दिल जी गहराइन से आई यार मोहम्मद जोकर साहब के दिल जी गहराइन से भली करे खुशामदी बस गुलाम नबी शीदी बस ताड़ी लगे एकड़ी जोरदार बस गुलाम नबी शीदी मुझी तवा साहब बड़ी मेहरबानी दोस्तों जी कुर्ब बिल हां 400 रुपया बिल भी मोते पाए पोतो मोहतरम जनाब आज के साहब 500 रुपया मुखे इनाम मोकलियो 500 रुपया सुमार बुके रखे ना दोस्त वेही रन मेहरबानी करे इन पास जगह पीछा नो वेही रन बाबा कारे कपड़न वाला दोस्त नड़ा टोपिया रा वेही रो मेहरबानी करे वेही रो मला को खराब न करे वेही रो जगह पीछा वेही रो मला को केर खराब न करे जगह पीछा वेही रो मेहरबानी करे मौला सी सलामत रखे बड़ी मेहरबानी वीर संजो के साहब जो जे 500 रुपया इनाम मुखे 500 रुपया सुमार बुके रखे मौला सी सलामत रखे खुश जो ही वसदार माशूक जावरी साहब के साथ दिल जी गहराइन से भली कार चौथा जिन कल भी मुझे इनाम से नवाजो बड़ी मेहरबानी माशूक जावरी साहब के वेलकम है भली कार सूफी हुसैन जो के साहब के दिल जी गहराइन से भली कार है खुशामदीद सूफी हुसैन जो के साहब के दिल जी गहराइन से खुशामदीद भली कार बड़ी मेहरबानी माशूक जावरी साहब जो मौला सी सलामत रखे खुश जो बड़ी मेहरबानी अली अगर समय साहब जो जे वरी पांजी चेयर ता लई करे मुके पांजी चेयर दिनी मौला सी सलामत रखे पर हे जगह अगते जगह दोस्त बीठा न उन सबरन सा मुजी गुजारिश है मलाकड़ो की हले सिकंदर प्रोई आई हेडा मीर संसलगी मीर संदबरो आई अक्सर जो के चौथा पंजू साई रियाज हुसैन शाह शिराजी के वेलकम में भली कार चवा दो मुझे वडो भाई आई मोहतरम जनाब सलीम मेंबर साहब के हनीफ मेंबर साहब के दिल जी गहराइन से भली कार से अमीर हैदर शाह के वाह मीर हसन वाह ने मीर हसन वाह ताड़ी लगे मीर हसन जी ताड़ी लगे ही मीर हसन बमरो सांगड़ जो पहलवान है सांगड़ में इतने ड्यूटी ने आयो साई आई साई सा गड मीर हसन जो फोटो तो कट रहा है मीर हसन साई मास्टर जुम्मन बमरो साहब सांगड़ का फोटो मास्टर जुम्मन बमरो साहब जो शिराजी बादशाह सा फोटो तो कट है मास्टर जुम्मन बमरो साहब ये बिनी पहलवान जो साई ये बिनी पहलवान जो भाई ये का पहलवान सांगड़ का आया आई मुस्तफा नारो या भी बिल जी हकदार जोड़िया आना अल्लाह पुत्र खान बहादुर ताली लगे वाले छोरावा वाह बबर शेरवा ताली लगे छोरे जी बाबा सोने नमूने सा मल्लू मिलो
जे पंहिंजे ख़यालात जो इज़हार कयो ज़रे कट असांजे कन ते फाटा मौला जी सलामत रखे मज़ाक तो करियो मौला जी ख़ुशि रखे वॾी महिरबानियूं ख़ैर मोहम्मद जमाली जूं जेको सही पियो चवे त महिरबानी करे मल्ल पहिलवान अरे बाबा ही छा पिया करियो ही करियो छा पिया सदा मूंखे वॾी ॻाल्हि आहे अफ़सोस कहिड़ी ॻाल्हि आहे हाणे छा करियूं बाबा ज़ोरी अची वठंदा बाबा कबूतर परियां 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 ना माण्हू आहिनि बाबा ते वरी चओ था त असांखे ॻाल्हाईंदा हिते हिते दाव थिए पंहिंजो कबूतर दाव थिए छो भला इहो तुंहिंजे साम्हूं ताईं बीठो आहे ही कबूतर ख़ासि करे शीदियुनि जो शागिर्द आहे हिकिड़ो त कैमरामैननि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे वेही भरी महिरबानी करे खान पंहिंजे भाउ खे रली में वेड़े वाह वाह ही नंढड़ी शइ धमाको वॾो आहे ही नंढड़ी शइ धमाको वॾो वाह वाह इनाम जो कबूतर ख़ासि करे कबूतर हेॾा अची इनाम पहिरीं साईं अॻिते छा आहे भला ॿियो नथा छो भला पुठियां माण्हू नथा ॾिसी साईं ॿिया मल शेरू शौक़ीन ॿिया मल वाह वाह हेॾा पहलवान शोरो चढ़ियो शोरे खे इनाम ॾियो ही बगो शोरो इनाम ॾियो साईं वारनि खां इनाम वटि पहिरीं वाह वाह बस शेरू शौकीन बस बस शेरू बस अरे तू हुनखे दसी न तोखे सभु जोखिया गारियूं ॾींदा ही शेरू जोखियो तमामु बहितरीन पहलवान शेरू शौकीन तव्हां सभिनीनि सां अपील करियां थो त शेरू खे दिलि खोले इनाम ॾियो ही सुठो टिकटॉकर आहे हेॾा ॾिसो मुंहिंजी हिकिड़ो मिंट पठान मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हेॾा हिकिड़ो मिंट पहलवान मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो वाह रे हसीन वग़ैरह वाह हाणे पहलवान मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो गुलाम नबी शीदी हेॾा अचे गुलाम नबी हेॾा अचे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ही पठान हेलो असी कोयटे जा पठान थे असांजे महिमान आया तव्हांजे मैदान में एतिरो रश है पोइ असांजो एतिरो किरायो ख़र्चो कहिड़ो फ़ाइदो महिरबानी कर मैदान ख़ाली कर बाबा तो भले वञी हां त ॿुधो तव्हां भला अञा बि कोन्ह ॿुधो मतलब पहलवानो महिरबानी करे हुसैन हस्ती खे नाम ॾियो जी बाबा सिधा भला हेॾा आदमी असां त हेॾा अची करे माण्हुनि खे थोरो पेट कर महिरबानी करे ही रश एतिरो थी वियो ख़बर ई नथी पए केरु मल विड़े पियो केरु कोन पियो विड़े गुलाम नबी शीदी इहो डिसिप्लिन थोरी हूंदो आहे सभु मल बीठा आहिनि यार गुलाम नबी शीदी तूं सदर रही रज़ाक शीदी तूं सदर रही ज़िले वज़ीर जो इहो न करे महिरबानी करे यार इनाम ॾियो हसीन वग़ैरह खे इनाम ॾियो दिलि खोले हसीन वग़ैरह खे इनाम ॾियो दिलि खोले हसीन वग़ैरह खे इनाम ॾियो ऐं हेॾा फिदा मला खे दादा गुलाम हुसैन मेमण घुराए करे इनाम ॾिनो पर हेॾा इम्तियाज़ मंगलार वाह वाह ऐं साईं वारनि खां वठि तूं इनाम जो कबूतर ऐं नाज़िम मंगलार विढ़ंदा कबूतर ऐं नाज़िम मंगलार इम्तियाज़ लखियाणी वार इम्तियाज़ वाह तुंहिंजो मल दसण वार इम्तियाज़ वाह तुंहिंजो मल दसण वाह वाह वॾी महिरबानियूं भाउ अली गुलाम पालारी जूं जे मूंखे हिकिड़ी साईं रियाज़ शाह जो चवण आहे अटकल त कोन्हे न हाणे आओ तव्हांखे ॿुधायां जेको मिली जुली विढ़ंदो जेको सलाह करे विढ़ंदो उनखे शाह मुराद म्यू सही दाली पुॼंदो ताली लॻे हिकिड़ी ज़ोरदार ताली लॻे हिकिड़ी ज़ोरदार वही मले ये ॿुधायो जुदा असीं सांगड़ ज़िले खां आया आहियूं असां अटकल ते विहण कोन आया आहियूं असां विढ़ंदासीं त पंहिंजी मुर्सी ते विढ़ंदासीं अब तव्हां सभिनीनि खे कसम ऐं ताड़ी वॼाए हिकिड़ी ज़ोरदार हिन ते 1000 रुपया बिल आहे रसूल बख़्श जाखरे साहिब जिन जो वॾी महिरबानियूं ऐं 1000 रुपया तालिब पालानी साहिब जिन जो बिल आहे ऐं 500 रुपया बिल आहे हाजी इमाम बख्श सालार जो ऐं 200 रुपया मकबूल सालार जो अजीजुल्लाह सालार जो 229 रुपया बिल आहे हिन जोड़ी ते ॾिसो था छा थो थिए मुक़ाबलनि ताईं सख़्त वॾी महिरबानियूं रसूल बख़्श जाखरे साहिब जिन जूं मौला साईं सलामत रखे ऐं करोड़ो इज़तनि सां नवाज़े ऐं साईं सरवर शाह बाडाई साईं अमीर हैदर शाह शिराज़ी साईं रियाज़ हुसैन शाह शिराज़ी अदा हबीब मेमन साहिब जूं वॾी महिरबानियूं वाह वाह हेॾा सभु मुक़ाबलनि ताईं सख़्त ॾिसो था छा थो थिए ऐं हाँ हेॾा साईं अली मोहम्मद शेख साहब चवे त मीर हसन बम्बरे खे ट्रैक्टर शीदी सां विढ़ाइजो मीर हसन बम्बरे खे हेॾा साईं अली मोहम्मद शेख साहब दरगाह हज़रत शेख तुराबी रहमतुल्लाह अलैह जा गादी नशीन ऐं हमेशह असांखे भाईंदा आहिनि असां ते महिरबान रहंदा आहिनि हेॾा त पइजी आहे ॾिसो त छा थो गुलाम नबी शीदी हेॾा ट्रैक्टर ऐं मीर हसन बम्बरे ते हाजी मीर हसन जोके साहब जो 500 रुपया बिल आहे ट्रैक्टर ऐं मीर हसन बम्बरे ते ऐं सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंशाअल्लाह सुभाणे हिते साईं MNA मेंबर ऑफ नेशनल असेंबली साईं अयाज़ शरदो भली गुज़रे ग़रीबनि खां नई मौते पिरी परदो भली गुज़रे ग़रीबनि खां लिखे चंड चाहे ककरनि में लिखे चंड चाहे ककरनि में ॾिसण वारा
साकी पीअण वारा किथे मुड़दा हिकु दफ़ो हिकिड़े पासे गुलाम नबी शीदी ऐं ॿिए पासे पहलवान गुलबार बबरो हल साईं हिते गुलाम नबी जनाब अली मोहम्मद शेख साहब जो ट्रैक्टर ते ऐं मीर हसन बबरे खे 500 रुपया बिल थियो 1000 रुपया बिल थियो बाबा वाह वाह हिन ॾिसो मां छा थो चवां मुक़ाबले ताईं सख़्त बस गुलबार अदा बंबरे जे लाइ ताड़ी लॻे गुलबार जे लाइ ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार सांगल ज़िले खां आया आहिनि असांजा महिमान आहिनि तव्हां सभिनी सां अपील थो करियां बिल खणी वियो पहलवान गुलबार बंबरे मोहतरम जनाब वॾेरे रसूल बख़्श जाखरे जो 1000 रुपया ऐं अदा तालिब पौलानी जो 1000 रुपया ऐं इमाम बख़्श सालार साहब जो ऐं रियाज़ शाह 1000 रुपया इनाम ॾिनो हेॾा गुलबार बंबरे खे ऐं गुलबार बंबरो हेॾा अची मूंखां बि इनाम तलब करे मूं वटि बि गुलबार बंबरे जो इनाम मौजूदु आहे हेॾा अख्तर जोकी साहब जी बड़ी महिरबानी जे 1000 रुपया इनाम ॾिनो गुलाम नबी शीदी खे ऐं मूंखे मुसलसल इनाम ऐं मीर हसन सोलंकी खे मुसलसल इनाम ही तव्हांजो 900 रुपया बिल ही तव्हां वटि मौला साईं सलामत रखे ख़ुशि हुजो वसंदा रहो वॾी महिरबानी हाणे मुक़ाबिलो कंदा खान बहादुर शोरो ऐं गुलबार बंबरो मुक़ाबिलो कंदा खान बहादुर शोरो ऐं गुलबार बंबरो तालिब पौलानी माण्हुनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे महिरबानी करे दोस्तनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे त वेही रहनि महिरबानी करे अॻिते जेका माण्हुनि वेही रहनि हिते हे जेका साम्हूं बीठा आहियो वेही रहो पोइ थी वञो साम्हूं बीठा आहियो वाह वाह हाणे ईअं मतिलबु विड़बी त पोइ मलाक ख़राबु कोन थींदो बाक़ी छा थींदो पोइ बाक़ी ॿियो माण्हुनि महिरबानी मौला साईं सलामत रखे ऐं जिन जिन दोस्तनि मूंखे इनाम ॾिनो वॾी महिरबानी मौला साईं सलामत रखे ख़ुशि हुजो वसंदा रहो आबाद हुजो अदा अली गुलाम अदा आजत मौला साईं सलामत रखे वॾी महिरबानी रसूल बख़्श जाखरे साहब जिन जो जे मुंहिंजे लफ़्ज़ जो क़दर कंदे मूंखे 1000 रुपया इनाम ॾिनो ऐं वॾेरे चाचा रसूल बख़्श जाखरे जो बेद थोराए कयां जे मुंहिंजे लफ़्ज़ जो क़दर कंदे मूंखे 1000 रुपया इनाम सां नवाज़ियो वॾी महिरबानी चाचा रसूल बख़्श जाखरे साहब जिन जो मौला साईं सलामत रखे ख़ुशि हुजो वसंदा रहो जी शिराजी क्या बात है साईं वारा ये डांस ॾिसंदा नेट ते क्या बात है वॾी महिरबानी क्या बात है गुलाम नबी शीदी नचे में जिए शिराजी सभई चो जिए शिराजी नारा शिराजी वाह शीदी वाह क्या बात है जबरदस्त हाणे ले लाउड ते थोड़े गालो शिराज़न जमानो असी शिराज़न जमानो असी शिराज़न जमानो असी शिराज़न जाए साईं आफ्ताब शाह जमानो साईं शाह साईं मुस्तार शाह असी शिराज़न जाए इसी बादशाह हम बादशाह ये शिराजी सारी दुनिया में अल्लाह पाक राजी ये शिराजी अल्लाह पाक राजी ये शिराजी सारी दुनिया में नाल शिराजी यो माशूक जावरी जो रखवा
हर को चले तो राज नजारा शिराज़ जमानो